ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां गॾियल क़ौमनि जे सेफ्टी एंड सिक्योरिटी डिपार्टमेंट जे वफ़द जी मुलाक़ात। वॾे वज़ीर पारां गॾियल क़ौमनि जे वफ़द सां मुख़्तलिफ़ क़ुदरती आफ़तुनि जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि। तर्जुमान गॾियल क़ौमनि जे मुख़्तलिफ़ एजेंसीज़ सिंध में ॿोॾि जे सूरतहाल में भरपूर कमु कयो ऐं वॾो वज़ीर मुराद अली शाह असां गॾियल क़ौमनि जे ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ खयल क़दमनि खे क़दर जी निगाह सां ॾिसूं था। वॾो वज़ीर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां गॾियल क़ौमनि जे सेफ्टी एंड सिक्योरिटी डिपार्टमेंट जे वफ़द जी मुलाक़ात। वॾे वज़ीर पारां गॾियल क़ौमनि जे वफ़द सां मुख़्तलिफ़ क़ुदरती आफ़तुनि जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि। तर्जुमान गॾियल क़ौमनि जे मुख़्तलिफ़ एजेंसीज़ सिंध में ॿोॾि जे सूरतहाल में भरपूर कमु कयो। असां गॾियल क़ौमनि जे ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ खयल क़दमनि खे क़दर जी निगाह सां ॾिसूं था। वॾो वज़ीर मुराद अली शाह। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।